मुर्शिद जे हथ चुमो, खुदा जे बैत खे चुमो, पर कंहिं क़ब्र खे न चुमो। हाँ, क़ब्र खे सजदो न कयो। अबे अम्मड़ जी क़ब्र खे चुमी सघिजे थो, उन जे लाइ हदीसूं आहिनि। अबे अम्मा जे क़ब्र खे चुमण जे लाइ हदीसूं मौजूद आहिनि। बाक़ी जेकी माण्हू वञी क़ब्रुनि ते किया पिया आहिनि, सजदा था कनि, शरीयत में जाइज़ न आहे। चुमी मोहब्बत जो इज़हार आहे, अक़ीदत जो इज़हार आहे, जेको चपन जे ज़रिए कयो वेंदो आहे। रब्बे दुल जलाल फरमायो व शफ़तैन, मूं रब तव्हांखे चप अता फरमाया आहिनि, इहा बि मुंहिंजी नेमत अथव। अब ॻाल्हि समझिजो। हाँ, जे न चप न हुजनि त मां सम्झां थो मानी खाइण बि ॾुखी थिए, पाणी पीअण बि ॾुखियो थिए। ढुक वात में विझंदे उनखे अंदर पहुचाइण जे लाइ उनजी सपोर्ट कंदा आहिनि चप, ऐं ॻाल्हाइण जे लाइ बि चपनि जी ज़रूरत आहे। तुंहिंजे गुफ्तगू जे इज़हार जे लाइ, तुंहिंजे दिल जे कैफ़ियतुनि जे इज़हार जे लाइ चपनि जी ज़रूरत पवंदी आहे। मुंहिंजे रब करीम फरमायो त ओ मुंहिंजा बाना, मूं रब तो ते एहसान फरमायो आहे जो तोखे ब लिसान व शफ़तैन, ज़बान बि ॾिनी मां त चप बि अता फरमाया। चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। मोहब्बत ऐं ज़ौक़ सां चो सल्लल्लाहु अलैका या